क्या आगाह कर रहे आहियूं त शिकारपुर में झमरवाह वेझो रेलवे ट्रैक ते धमाके जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾिनी वई आहे। जाफ़र एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। वाक़ियो सुबुह 10:20 ते पेश आयो। सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं ट्रेन ट्रैक क्रॉस करे रही हुई। संदसि चवण हो त रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वाक़े वारे हंधि मौजूदु आहिनि। इमदादी कार्रवायूं बि जारी आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर हुकुम ॾिनो त वाक़े जे ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं त शिकारपुर जे झमरवाह वेझो रेलवे ट्रैक ते धमाके जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे आगाही ॾिनी वई आहे। जाफ़र एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। वाक़ियो सुबुह 10:20 ते पेश आयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं ट्रेन ट्रैक क्रॉस करे रही हुई। संदसि चवण हो त रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वाक़े वारे हंधि मौजूदु आहिनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर हुकुम ॾिनो त वाक़े जे ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वञे। आगाह करे रहिया खे अहम ख़बर जे हवाले सां त शिकारपुर में झमरवाह वेझो रेलवे ट्रैक ते धमाके जो वॾे वज़ीर सिंध खे आगाही ॾिनी वई आहे। जाफ़र एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। वाक़ियो सुबुह 10:20 ते पेश आयो। सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त धमाको उन वक़्तु थियो जॾहिं ट्रेन ट्रैक क्रॉस करे रही हुई। संदसि चवण हो त रेस्क्यू टीमूं ऐं पुलिस वाक़े वारे हंधि मौजूदु आहिनि। इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर हुकुम ॾिनो त वाक़े जे ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आंदो वेंदो।